गेड़ू रंग जी कमीज़ ऐं पटको पहिरे अवामी महफ़िलनि में ॻाईंदड़ हुसैन बख्श ख़ादिम जी पहिरीं सुञाणप मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला सां निस्बत हुई। सेवण वेझो ॻोठ आराज़ी में जनम वठंदड़ हुसैन बख्श भंगर 5 दर्जा पास करण बाद मखदूम तालिबुल मौला वटि रिहाइश इख्तियार कई। संदसि सोहबत में ॻाइण ऐं शाइरीअ तरफ़ लाड़ो, जिते हुन शाइरीअ में पहिरीं मखमूर ऐं बाद में ख़ादिम जो तख़ल्लुस इस्तेमालु कयो। मखदूम साहब जी महफ़िल में गीत झूंगारींदड़ हुसैन बख्श ख़ादिम मिस्री फ़कीर खां फ़न जी बुनियादी सिखिया वठण बाद महफ़िलनि में ॻाइण लॻो। रेडियो पाकिस्तान ऐं PTV तां कलाम रिकॉर्ड कराइण बाद खेसि मक़बूलियत मिली। हू शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, लाल शहबाज़ कलंदर, सच्चल सरमस्त ऐं ॿियनि दरगाहुनि ते बि फ़न जो मुज़ाहिरो कंदो रहियो। हुसैन बख्श घणो करे मखदूम तालिबुल मौला जी शाइरी ॻाई। उन खां सवाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं ॿियनि सूफ़ी फ़नकारनि जा कलाम बि ॻाया। हुसैन बख्श ख़ादिम पंहिंजी शाइरीअ खे पाण ॻायो। उन खां सवाइ आबदा परवीन, मोहम्मद जुमन, वहीद अली, मिस्री फ़कीर, फोटो ज़रदारी, अनवर हुसैन विस्तरो, जलाल चांडियो ऐं ॿियनि फ़नकारनि बि संदसि कलाम ॻाया। यकतारी चपड़ीअ सां गॾु हारमोनियम ज़रिए बि सुर विखेरींदड़ हुसैन बख्श ख़ादिम इटली, फ्रांस, ब्रिटानिया ऐं ॿियनि मुल्कनि में बि फ़न जो मुज़ाहिरो कयो। हू ॻाइण दौरान कॾहिं पंहिंजे रम्ज़ में अची उथी बीही ॻाइण बि शुरू करे ॾींदो हो। हुसैन बख्श ख़ादिम 12 मार्च 1992 ते हमेशह लाइ ख़ामोश थी वियो, पर संदसि ॻायल कलाम ऐं काफ़ियूं अॼु बि साॻी चाह सां ॿुधियूं वञनि थियूं।